औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरी जो पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ ख़ुम्स जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ ख़ुम्स जो मादो आहे ख़े मीम सीन। लफ़्ज़ ख़ुम्स जी माना आहे पंजो हिसो। लफ़्ज़ ख़ुम्स इस्म अदद आहे। लफ़्ज़ ख़ुम्स क़ुरान पाक जे 7 सूरतुनि ऐं 8 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। ए मुस्लमानओ, जेको बि माले गनीमत हुजे उन जे 5 हिसे खे 6 हिसनि में विरहायो वेंदो। सूरत नंबर 8 अनफ़ाल आयत नंबर 41। ए मुस्लमानओ, हीअ ॻाल्हि तव्हांखे मालूम हुजे त जेको बि माले गनीमत जो माल अव्हां जे हथ अचे उन जो 5 हिसो बेशक अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं उन जे अज़ीज़नि ऐं यतीमनि ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि लाइ आहे। जेकॾहिं तव्हां अल्लाह ते ईमान आंदो आहे ऐं उन नुसरत ते बि ईमान आंदो आहे जेका असां पंहिंजे बानी यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बदर में नाज़िल कई, जेको फ़ैसिले जो ॾींहुं हो, जंहिं ॾींहुं ॿई लश्कर हिक ॿिए जे मुंहुं मुक़ाबिल थिया ऐं अल्लाह त हर शइ ते पूरी तरह क़ादिर आहे। ख़ुम्स माना 5 अददनि जे लाइ इस्तेमालु थियो आहे। सूरत नंबर 18 काफ़ आयत नंबर 22। सूरत नंबर 58 हशर आयत नंबर 7। सूरत नंबर 24 नूर आयत नंबर 7 ऐं 9। अल्लाह 5000 मलाइक नाज़िल कंदो। सूरत नंबर 3 इमरान आयत नंबर 125। नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम में 50 साल घटि 1000 साल रहियो। सूरत नंबर 29 अनकबूत आयत नंबर 14। क़यामत जो हिकु ॾींहुं 50 साल 1000 जे बराबरि आहे। सूरत नंबर 70 मेराज आयत नंबर 4। जज़ाकल्लाह।